छाजो इंतजार थी भाजाई छो न थी रिश्ते घुर करें अदा उन्हनि जे अॻु पुठ जी का ख़बर ई कान्हे। वेचारा मिसकिन आहिनि भाजाई वेस वॻे ऐं शक्ल सूरत में अंदाज़ो नथी लॻाए सघीं। उहो त मां ॾिसां पई पर घुर इन करे न कई आहे किथे हू जवाब न ॾेई छॾनि। जवाब कीअं ॾींदा भाजाई छोरीअ खे टक्कन में तोरे खणंदुसि। अदा नाणे मुठ संग ॾियण खां इनकार कयूं त पोइ सभिनी जे सीने मथां वेही हणंदो सां दंडाली। अदा आस्ते आस्ते हो ॿुधी न वठनि किथे संग वठण खां अॻु में तूं कम खे बिगाड़े न छॾी। इनकार कोन कंदा तूं सिर्फ़ उन्हनि खां घुर त सही। वात टुकाणी त कई अथमि पर अॼु उन्हनि सां सही सही ॻाल्हाईंदुसि पूरो ज़ोर रखी बि अॼु उन्हनि खां संग वठां थी। भाजाई जेकॾहिं इहो संग कढे न त पोइ शादी ते तोखे बि सोनो सेट वठी ॾींदुसि। सोनो हिन खे सोनू सेट वठियो थो ॾे पोइ अरबेलीअ खे त पूरो दुकान ख़रीद करे ॾींदो। अहिड़ो रिश्तो ॿियो न मिलंदो अरबेलीअ खे। रुस्तम पुट औरत खे वधीक छूट ॾियणु चङी कान्हे। जेकॾहिं अञा बि पंहिंजी ज़ाल खे वात में लगाम न ॾिनो न त असीं सभई कणो कणो थी वेंदासीं। कणो कणो छा कयो आहे राणी? मुझो ॾोह कहिड़ो आहे इहो तोखे मां थी ॿुधायां। मूं तोखां पुछा कई हाँ ॿुधाए मूंखे नंढे वॾे सां ॻाल्हाइण जी तमीज़ ई विञाए वेठी आहे। जेकॾहिं मां कुझु हक़ ऐं सच थो चवांसि या तुंहिंजी माउ को हुनखे को कमकार थी चवे त ॿिन्ही जे निड़ीअ में हथो थी विझे। ॻाल्हि खे घुमाए फिराए करे न कर सिधी ॻाल्हि कर त मां भागन भरी खे घर मां कढियो आहे उहा ॻाल्हि तोखे नथी वणे। भागन भरी वञी धूड़ पाए मुंहिंजो छा तो हुनखे घर मां कढियो या मोठ मां निकाली ॾियणीसि मां तोखे कुझु कोन चवंदुसि। बस तूं हाणे असां सां वात तोड़ छॾे ॾे। घुर पाणीअ जो गिलास तॾहिं बि निड़ीअ में हथ घुर मानीअ जो गिरा त बूथी पटे थी वञी। कूड़ सरासर कूड़ चाचा कम जे घर में कॾहिं बि जवाब न ॾिनो। ॿुध पुट ॿुध मां छीडाड़ीअ सां कूड़ पियो हणां तुंहिंजे साम्हूं त इहा मुंहिंजी इज़त पई करे तुंहिंजे पर पुठ त असांखे कुतनि सां गॾु खाराईंदी आहे कुतनि सां। चाचा खुदा खुदा कर अजाए मुझे मथा इल्जाम छो तू हणी। बस हाणे मां चवां थो बात बंद कर। ही जेकॾहिं मुझे मथा इल्जाम हणन त भले हणन पर जेकॾहिं मां ॻाल्हायां थी त मां अजाए बात थी हणां। मुझो ॻाल्हाइण ग़लति आहे बाक़ी तव्हां सभु हिते सही आहियो। मुड़स जे साम्हूं एॾो वात पई हणी अञा मां छा चवां। चाचा मूंखे छितो बि तव्हां था कयो ऐं न वात हणण ते मजबूर बि तव्हां था कयो। तूं ईअं पंहिंजी ज़बान बंदि कोन कंदी अॼु तुंहिंजी ज़बान हमेशह लाइ मूंखे बंदि करणी पवंदी। ईअं पंहिंजी ज़बान बंदि कोन कंदी तूं ईअं पंहिंजी ज़बान तूं छॾंदो अॼु हिनखे पूरो कयूं सभिनी जी जान छुटी पवे। हार पैसे का खुदा जी सिफार पर जी बंदे ही कौन कर आज मुई चली ही या रब्बू ऐं रुस्तम के घर में घिड़ी मारा ॾाढो मुश्किल आहे छो रब्बू सुजाग आहे सावण सुतो पियो आहे ऐं रुस्तम नज़र कोन पियो अचे। असां मां जेको बि दीवार टपी घर में घिरण जी कोशिश कंदो उहो उन्हनि जी गोलीअ जो खाज बणिजी वेंदो। हा माता मौलाना सही तो चए उन्हनि खे ख़त्म करण लाइ हाणे ॿी का वाट ॻोल्हणी पवंदी।
नेठ त पंहिंजे ॿिर मां उहे कुआ ॿाहिरि निकिरंदा अॼु या सुभाणे वेंदा काॾे अचो मूं ज़िंदगीअ में अलाए केतिरियूं छोकिरियूं ॾिठियूं आहिनि पर तूं मुंहिंजे दिलि खे वणी वई आहीं ऐं मां तोसां शादी करण थो चाहियां तूं वरी नखरा थी करीं मां नखरा कान थी कयां पर मुंहिंजी शादी जो फ़ैसिलो मुंहिंजे भाउ ऐं भाॼाई खे करणो आहे ज़िंदगी त तोखे गुज़ारणी आहे न वॾा कॾहिं बि नंढनि जी ज़िंदगी जो फ़ैसिलो ग़लति नाहिनि कंदा इन जो मक़सदु त तुंहिंजे भाउ ऐं भाॼाई खे राज़ी करणो पवंदो बाक़ी तो छा सम्झो हुयो त उन्हनि जे राज़पे खां सवाइ मां तोसां निकाह करे वेही रहंदसि न मुंहिंजा साईं मां तुंहिंजे करे उन्हनि खे बि राज़ी कयां थो पर इहो त ॿुधाए तूं त राज़ी आहीं न जेकॾहिं मां राज़ी न हुजां हा त हिते अकेली तो वटि अचां हा अरबेली जेकॾहिं तूं मूंसां राज़ी इहो छा आहीं आहे? त भाॼाई इहो सत भिराई सभु सुर ॼाणे थी तूं मूंखे मुझाइण जी कोशिश न कर इन में अरबेली जो को बि ॾोह न आहे हीअ हिते वेहण ई न पई चाहे पर मूं हिन खे ज़बरदस्ती विहारियो छो मां अरबेली सां शादी करण थो चाहियां जेकॾहिं हिन जो राज़ पोइ पुछी वरितमि त कहिड़ो ॾोह थी पियो इहे सुर तूं सत भिराईअ खे न सम्झा तुंहिंजी शादी हिन सां थींदी या कंहिं ॿिए सां इहो फ़ैसिलो तुंहिंजा वॾा कंदा मूं पंहिंजे वॾनि खे पंहिंजी मर्ज़ी ॿुधाए छॾी आहे ऐं उन्हनि तव्हां खां रिश्ते जी घुर बि कई आहे हाणे फ़ैसिलो तव्हांजे हथ में आहे तॾहिं त अरबेली मूंसां शादी बसि हाणे बसि हल त हलो अरबेली ॿीहर जे तूं हिन सां अकेली मिली आई न त पोइ तूं सम्झी थी हल जानू जिद छॾ इन में तुंहिंजी भलाई आहे जानू जने रेस हार मनी पोइ जहिड़ो ख़तम कमाल मुंहिंजो जहिड़ो रेसदा न आहे अकबर त आहे छो त अकबर मुंहिंजी जॻह विलारण थो चाहे जानू तुंहिंजी जॻह केर बि विलारे न सघंदो किथे तुंहिंजी पहुच किथे अकबर जी अकबर तुंहिंजे हथनि जो ॿार आहे जानू पोइ हू तुंहिंजी बराबरी किथे करे सघंदो कमाल रेस वटि हलण खां पहिरीं मूंखे रहीम जी ॻोल्हा करणी आहे जॾहिं रहीम खे 2 ॾींहं बि मोहलत मिली न त हितां निकिरी वेंदो ऐं रहीम खे धर ॾेई जानू जिन ग़लती न कंदो पहिरियों त असांजे घर जो ॾुखियो सुखियो गुज़र सफ़र सॼो सारो हुयो सावण जन जे घर जे मथां पर हाणे कुझु सोचो अथव सोचण छाजो भागन भरी ॼण वारी रब जी ज़ात आहे ओ मां तूं परवाह ई न कर अलाह ॾींदो आहे त छपर फाड़े ॾींदो आहे वेठे त शींह बि बुख मरी विया तव्हां कुझु हथ पेर चोरींदो त खाईंदो बाक़ी त हाणे पिने बि तव्हांखे केरु कुझु कोन ॾींदो चङो हाणे तूं वॾड़ी थी असांखे सलाहूं न ॾे हाँ हाँ अञा तव्हांजी आकड़ मुई कान्हे मोकिलिया मौलादाद खे ओ ॾाढी न ओ मुंहिंजी भेण असां हाणे बेघर थियण नथा चाहियूं मूंखां मिड़ई पासीरी रहिजांइ ओ दी जन्नत मां तोसां कोन खां बस तुंहिंजो मुंहिंजो जहिड़ो ख़तम जे इहा ॻाल्हि आहे त पोइ आउं बि तोखे हिकिड़ी सुठी सलाह ॾियण आई आहियां जंहिंमें तुंहिंजियूं सभु परेशानियूं ख़तम थी वेंदियूं भाई वॾी परेशानी असांजो पेट आहे भला ॾींदव का बोरी अन्न जी जेसि ताईं रोज़गार सां लॻूं तेसि ताईं घर में अटो त घुरिजे न हा अन्न जी बोरी अॼु ई घरां खणी अचो पर भागन भरी ऐं निमाणी मुंहिंजे घर जो कमकार कंदियूं ऐं तव्हां हली वठाण ते कमकार कयो मां बि त इहो पई चाहियां त तुंहिंजे घर में जीअं पेर रखी सघां छा पई सोची ओ मां भला कम कंदी आहे न छो रेसियाणी आहे छा कम कंदियूं से अदी हाज़ुर कंदियूं
पर अॼु सुभाणे खां वठी असां तुंहिंजे घर जो कमकार कंदियूंसीं, बाक़ी फ़कीर ऐं ढोलण आसो माल जो गाहो पठो कंदा, बाक़ी हो ॾोहणी ॿधणी इहा कंहिं ॿिए खां कराइजो। ऐं हो पर जन्नत इहो त ॿुधाए, इन कम जी इहा मज़दूरी छा मिलंदी? तव्हांखे मां रोज़ानी 100 रुपयो ॾींदीसांव। हिकिड़े 100 रुपए में असां 4 ॼणा लोड़ियूं, इहो इंसाफ़ त नाहे न। जेको तव्हांजो हक़ हूंदो न सो तव्हांखे मिली वेंदो। तव्हां बिस्मिल्लाह करे हाणे हली घर जो कमकार कयो। सुबुह सां हाज़ुर अचे कम ते बीहंदासीं। चङो भला, पोइ सुबुह सवेरे अचिजो। चांहि जो ढोको त पी वञो। न न वञा थी, पर सुबुह जो यादगिरी करे अचिजांइ, ठीकु आहे? अड़ी भागन भरी तुंहिंजा भाग, मर्द वेठा आहिनि खटां था पञनि, उन्हनि जे लाइ को रोज़गार ई न मोकिली रब। अचे वरी बि लोड़ाई असां जाइफ़ुनि। लोड़ लोड़ मांगे ड्रगड़ीअ ते लोड़। हा बा पिनड़ा ते खामणा वेठा हुजो तेल मथू। जिंदगी गुज़ारण चाहिए थी, जो कि मौत अगर इसी तरह छड़े भजी हो। जानू मां वेठी आया, तू मुके मारे छड़ मुके। जन जिन्ना जिन्न जने पे में के मारे खारे, तो के मारी दुस कोन खारी दुस तो के तुझे टंकू बाहो बनी तो के लुलु लंगड़ो करे तो के घर में खट्टा दे रही दुस। उठ जाती घोड़ो थी करे पादरनि जे खोख खां भॼे त कीअं थो? हिनखे त सामूंडी घोड़ो बि कोन पुॼेसि। पुत्र न मां त भाभी ने के बाहर वञण कोन ॾींदुसि। बाबा तूं असांजे रस्ते खां परे थी रस्तो ॾे असांखे, उन्हनि खे ॿुधाई या बेवकूफ़ी मां तव्हांखे हरगिज़ करण कोन ॾींदुसि। हू हींअर घिटीअ में हथियारनि सां बीठल आहिनि। जीअं तव्हां ॿाहिरि निकिरंदो त गोलियुनि जो खाज थी वेंदो। खाज त पोइ छा चाचा घर में अंदरि चूरियूं पाए वेही रहूं? न बाबा न, मां ईअं हरगिज़ कोन थो चवां। मां चवां थो त अॼु हुननि चोरीअ मुंहुं पुठियां हला कई आहे, सुभाणे तव्हांजो वारो आहे। ॻाल्हि वञे कान थी, दर दर सां ॻढियो पियो आहे। काॾे वेंदा? उते के नंढे वॾे जो चवण बि वठिबो आहे। सफ़ा होश न विञायो, किथे नुक़सान न पए। सॼे ॻोठ जा माण्हू असांजे मथां खिलनि त भले खिलनि, पर चाचा या मां असांखे कुझु बि करण कोन ॾींदा सौट। मूं तव्हां ॿिन्ही खे कुझु करण खां रोकियो कोन्हे। तव्हांखे छा करिणो आहे उहो तव्हांखे मां थो सम्झायां। अचो वियो।
जानू तो सा रहल हिसाब किताब पोए कबा पहरी बाहरे दुश्मन के मोड़े वठो। बावला साईं ये मुख्य दुश्मन जे लिस्ट में शामिल करे था तो पोइ पहिरीं मूंसां हिसाब किताब कयो। हिन वक्त शेर खान ऐं वली दाद जो बिलो करणो आहे। शेर खान पंहिंजा होश विञाए वेठो आहे। नालो शेर खान रखण सां खुशी कोन थींदो पर हो गिदड़ अथव गिदड़। हुन जे अच वञ जा गच रुगो ॻोल्हे ऐं पोइ हुते कोड़की फिट करणी। त पोइ वञो ऐं ही सभु हमरा बि साण वधियूं आहिनि। ऐं जे ज़रूरत पवई त ॿिया हमरा बि घुराए वठिजां। जॾहिं मूंखे ज़रूरत पई त ॿिया हमरा घुराए वठंदुसि पर हिन अकबर जी मूंखे ज़रूरत न आहे। छो? छो त मूंखे हिन अकबर मां गद्दारीअ जी बू पई अचे। जानू बस जॾहिं गद्दार असां सां गॾु हूंदो त पोइ दुश्मन खे असांजे हर क़दम खॼंदड़ जी ख़बर पइजी वेंदी। तूं कहिड़ा हमरा वठी थो वञे कहिड़ा हमरा नथो वठी वञे इन सां मुंहिंजो को बि सरोकार नाहे। मूंखे 2 ॾींहंनि जे अंदरि दुश्मननि जा लाश घुरजनि। गोदाम खुलियल अथई जेतिरो बि बारूद खपई खणी वञ। ऐं हा हर हाल में शेर खान खे पूरो करणो अथई। जान जिन थे जिन जे पोइ पवंदो उनखे त मारींदो आहे या खारींदो आहे। शेर खान त छा हुन पूरे नस्ल खणी अची तव्हांजे पेरनि में उछलाईंदुसि। चवण ऐं करण में वॾो फ़र्क़ु आहे। ॿ ॾींहं त छा पर 2 सालनि में जानू शेर खान खे हथु न कंदो। अकबर वक़्तु हलंदा ना मोटे कोन थो। तूं थोरा 2 ॾींहं सब्र कर तोखे ख़बर पइजी वेंदी। जेसी तूं वेही ॻाढ़ो ॿोड़